ऐं ॾाढी ख़ुशी बि थिए। रमज़ान शरीफ़ मोकिलाए पियो, ॾुख बि थिए पियो छो रोज़ असीं कमु करण वारा ऐं शरबत वग़ैरह ॾियण वारा, हाणे रमज़ान वञे पियो, बाक़ी 2 रोज़ा बता आहिनि। हिकिड़े क़िस्म में ॾुख बि थिए पियो रमज़ान जी अलविदाई, ऐं ॿिए तरफ़ 2 रोज़ा बाक़ी बता आहिनि। अलाह जा लख लख शुक्र आहिनि ऐं सुठो महसूसु पिया करियूं असां। ऐं अॻियां बि हली असां निजी जो कमु आहे बेसहारा ग़रीब माण्हुनि जी मदद करणु। असांजा दर हमेशह खुलियल हूंदा, को बि अचे जंहिंजो सहारो न थिए, असीं सहारो बणजण लाइ तयारु आहियूं। ऐं आउं ॿुधाईंदो हलां त हीअ माना का लालच कोन्हे हिननि खे। माना ईअं कोन चयो आहे कॾहिं मूंखे भाउ सां मुश्तरा कॉलोनी में अचूं पिया, या रहीम कॾहिं कोन चयो आहे जेको सामान वठे थो मूंखे तेल जा पैसा ॾे, या कॾहिं भाउ इकबाल कोन चयो आहे पंहिंजी बेकरी छॾे तव्हां लाइ हलां थो त मूंखे छा ॾींदो। हीअ सभु ख़िदमत ऐं ख़लक़ लाइ माना हिननि जेको कमु कयो आहे। पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजो निजी जे वाइस चेयरमैन असां सभिनी दोस्तनि खे ऐं सलाम थो पेश करियां। अल्हम्दुलिल्लाह, अलाह पाक जा वॾा एहसान ऐं करम आहिनि। 4 साल खां जेको इफ़्तारी जो सिस्टम मुसाफ़िर लाइ कयो वियो आहे, अॼु 28 रोज़ो आहे। ऐं आउं सभिनी दोस्तनि जो शुक्र अदा बि करियां थो ऐं सभिनी खे दुआ बि करियां थो अलाह पाक उन्हनि खे ख़ुशि ऐं सलामत रखे। ऐं ईअं ई माना इंसान जी ख़िदमत कंदा आहिनि। ख़ाली रमज़ान न, रमज़ान खां पोइ बि इंसान जी ख़िदमत में अवल सिफ़ में इहे दोस्त नज़र में अचनि। छो चंडो मोहम्मद ख़ान पहुते पहले इलाइक़ो आहे, असांखे इलाही कमु करिणो आहे अञा। त अचो त पहिरीं त असां पंहिंजे दोस्तनि खां पुछूं था त हुननि रमज़ान जे महीने में जो कमु कयो छा पिया महसूसु कनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जानी बात अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे एहसान रब साईं जा आहिनि जो असांखे एॾो सुकून मिलियो आहे हिन कम में जो असां तव्हांखे ॿुधाए नथा सघूं। शुक्र आहे मालिक। असां इहो त चऊं त हीअ निजी आइसि न, जेको बि चंडो मोहम्मद ख़ान जो शहर जो माण्हू आहे उहो माण्हू इहो ई कमु करे, फिलहाल तंज़ीम जो कमु करे। ऐं इंशाअल्लाह ही रमज़ान खां पोइ, ईद खां पोइ 3 बत्ती 4 रस्ते ते इंशाअल्लाह ईअं सबील जो प्रोग्राम हूंदो, थधे पाणी जो प्रोग्राम इंशाअल्लाह कंदासीं ऐं कंदा रहंदासीं। तमामु बहितरीन। तव्हां नूरज़मा भाउ जी ॻाल्हियूं ॿुधियूं। रहीम हुसैन ख्वाजा जेको मुसलसल 4 सालनि खां जेको रोडनि ते जेको विच रोड ते बीह मुसाफ़िरनि खे जेको इफ़्तारी जो सामान ॾिए थो। हालांकि मूंखे पान डपु थियो हिकु चकर, 2 वॾियूं एनएलसियूं जंहिंमें आम्हूं साम्हूं आयूं पिए, त मूंखे पान डपु थी पियो त रहीम हुसैन ख्वाजा जेको आहे उन्हनि खे फ्रूट तक़सीम थो करे। उन खां पुछंदा उहो कीअं महसूसु करे रहियो आहे। अस्सलाम वालेकुम। ऐं सभिनी दोस्तनि जा बिल्कुलु ई शुक्रगुज़ार आहियूं ऐं उन्हनि जा वॾा थोरा आहिनि जिन असांखे हर क़िस्म जी हेल्प कई, ऐं उन्हनि जा थोरा कयूं जिन असांखे दुआऊं बि ॾिनियूं, किन असांखे छा बि चयो, उन्हनि जा बि थोरा कयूं। हिन रमज़ान जे भलारे महीने में असीं सभिनी लाइ दुआऊं घुरंदासीं ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजी जेका कोशिशि हुई अॼु असांखे लॻे पियो 4 सालनि खां असीं जेका कोशिशि कंदा अचूं असीं हुन में कामयाबु थींदा वञूं। 28 रोज़ो आहे माशाअल्लाह सां। ईंदड़ साल बि इहा ई कोशिशि रहंदी, हयाती हुजे त हमेशह जेसि ताईं रहियासीं तेसि ताईं कोशिशि कंदा ऐं ईअं ई ख़िदमतूं कंदा रहंदासीं। अच्छा, रमज़ान खां पोइ तव्हां वरी अञा बि हिन शइ खे कहिड़ो पैसा ॾियो था? निजी आइस कमु कंदी करे पई? सर, असांजो निजाइज़ जो पूरो स्कोप आहे। पहिरीं त हेल्थ आहे, ॿियो स्कोप असांजो आहे एजुकेशन, ऐं टियों आहे की ग़रीब जेके मजबूर आहिनि, बेसहारा आहिनि, औरतूं आहिनि, बच्चा आहिनि, असीं उन्हनि खे जेतिरो ॾेई सघूं ऐं जेतिरो उन्हनि जी इमदाद करे सघूं, जेतिरी उन्हनि जी हेल्प करे सघूं, असीं सम्झूं था अलाह ताला असांखे एतिरो नवाज़ियो आहे, अणकुंभ नवाज़ियो आहे। असीं उन मां अगरि हिकिड़ो करूं बि ॾियूं न तॾहिं बि असीं उन्हनि जी पूरत करे सघूं था। पर असां वटि अहिड़ा मुनाफ़िक़ ऐं माण्हू आहिनि जेके ख़ाली पंहिंजा घर ऐं पंहिंजा ओताकूं ऐं पंहिंजे यारनि दोस्तनि जा बंगला भरनि था। ऐं उन्हनि खे गुज़ारिश कंदसि अलाह जे वास्ते आहे, पंतनी जे सदके महिरबानी करे ख़ुदा जो ख़ौफ़ करियो, आख़िरत जो ख़ौफ़ करियो ऐं उन्हनि ग़रीबनि जो सोचो जिन खे तव्हीं हक़ खायो था, जिन जो हक़ तव्हीं मारियो था। ऐं उन्हनि खे वरी गुज़ारिश कंदसि त महिरबानी करे उन्हनि जो हक़ न खायो ऐं महिरबानी करे उन्हनि ताईं हक़ पंहिंजो उन्हनि ताईं पुॼायो। हाणे असां गुल मोहम्मद हाजर खां पुछूं था जेको हिन माशाल्लाह फर्स्ट टाइम रमज़ान में हींअर असां सां गॾु आहे, त उहो कीअं महसूसु करे? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र है माशाल्लाह। असांखे जाम ख़ुशी अथई निजी आई जी टीम जे तरफ़ां असां बीठल आहियूं। हीअ रमज़ान शरीफ़ जो अॼु 28 रोज़ो आहे। असां जाम ख़ुशी फील पिया करियूं। माना इंशाल्लाह आईंदे साल बि ईअं ई बीठा हूंदासीं। माना मुसाफ़िर जेके आहिनि अचनि वञनि पिया गाॾियुनि में, उन्हनि जो भलो करणु, रमज़ान शरीफ़ में रोज़ो खुलाइणु। को ग़रीब आहे, को कीअं, इहे अमीर माण्हू आहिनि पंहिंजे पाण खे अलाए छा था सम्झनि, ग़रीबनि जी करना हेल्प वग़ैरह। ही ग़रीब थी जाइज़ खणी असां गॾु बीठो आहे। असांखे जाम ख़ुशी अथई। तो इंशाल्लाह ईअं ई गॾु रहंदासीं, ईअं ई बीठा हूंदासीं। हाणे असां उन शख़्स सां मौजूदु आहियूं भाउ इकबाल मला सां
जेको शरबत जो बि इंचार्ज आहे ऐं मुसलसल असांजा बाबेली बीठल आहे उनखां पुछूं था उहो कीअं पियो महसूसु करे। अल्हम्दुलिल्लाह असां पहिरीं रोज़े खां वठी हेसि ताईं 28 रोज़े जो अलाह जा लख लख शुक्रनि मालिक जा जो असां हेसि ताईं निभायो आहे ऐं अॻियां बि निभाईंदासीं। ऐं ॾाढी ख़ुशी बि थिए रमज़ान शरीफ़ मोकिलाए पियो, ॾुख बि थिए पियो छो रोज़ असीं कमु करण वारा ऐं शरबत वग़ैरह ॾियण वारा हाणे रमज़ान वञे पियो बाक़ी 2 रोज़ा बता आहिनि। हिकिड़े क़िस्म में ॾुख बि थिए पियो रमज़ान जी अलविदाई ऐं ॿिए तरफ़ 2 रोज़ा बाक़ी बता आहिनि अलाह जा लख लख शुक्रनि ऐं सुठो महसूसु पिया करियूं असां। ऐं अॻियां बि हली असां निजाइज़ जो कमु आहे बेसहारा ग़रीब माण्हुनि जी मदद करणु। असांजा दर हमेशह खुलियल हूंदा, को बि अचे जंहिंजो सहारो न थिए असीं सहारो बणजण लाइ तयारु आहियूं। निजाइज़ असांजो प्लेटफॉर्म आहे इहो, निजाइज़ जे तरफ़ां कंहिंखे बि असां ना उमेद कोन छॾींदासीं। जेको बि कमु हूंदो असां इंशा अल्लाह अॻिते वधी कंदासीं ऐं कंहिंखे बि ॾुखियो कोन छॾींदासीं इंशा अल्लाह। जी बिल्कुलु, तव्हां निजाइज़ जी समूरी टीम जेकी पहिरें रोज़े खां 28 रोज़े ताईं गॾु आहे उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं आउं ॿुधाईंदो हलां त हीअ माना का लालच कोन्हे हिननि खे। माना ईअं कोन चयो आहे कॾहिं मूंखे भाउ सां मुश्तरा कॉलोनी मां अचूं पिया या रहीम कॾहिं कोन चयो आहे जेको सामान वठे थो मूंखे तेल जा पैसा ॾे, या कॾहिं भाउ इकबाल कोन चयो आहे पंहिंजी बेकरी छॾे तव्हां लाइ हलां थो त मूंखे छा ॾींदो। हीअ सभु ख़िदमत ऐं ख़लक़ लाइ माना हिननि जेको कमु कयो आहे। पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजो निजाइज़ जे वाइस चेयरमैन असां सभिनी दोस्तनि खे ऐं सलाम थो पेश करियां। ऐं जेके मुसलसल जेके पाणी जेके भरीनि था असां ॾेखारिया पिया सोशल मीडिया ते अयूबिया स्टाफ ते पाणी न आहे। इहो पाणी नलके जी अनवर कॉलोनी जेको रस्तो रोड निकिरे थो उतां वञी हीअ पाणी भरीनि था नलके ते, उतां डम जेके आहिनि पाणी जा भरियल अयूबिया स्टाफ ते पहुचाइनि था। ऐं उन खां पोइ जेको आहे भाउ इकबाल शरबत ठाहे थो ऐं भाउ रहीम उन टाइम ते जेको आहे मुसाफ़िरनि खे विच रोड ते बि गाॾियुनि जे ट्रकूं हुजनि, मज़ाऊं हुजनि, शेज़ोर हुजनि, एक्साइड कहिड़ी बि कार हुजे, सरकारी हुजे गैर सरकारी हुजे, पर असांजो अवल आहे इंसान जी ख़िदमत करणु। उन मद्देनज़र रखंदे रहीम हुसैन खाजो उन्हनि खे फ्रूट तक़सीम थो करे ऐं उन खां पोइ शरबत शही दंग थिए थो त ओॾी महिल जेका दुकानदारनि खे, होटल वारनि खे, गाॾे वारनि खे सभिनी खे जेको आहे शरबत ॾिनो वञे थो, बोतलुनि में भरे ॾिनो वञे जीअं हू इफ़्तारी पंहिंजी करे सघनि। जीअं अज़ान अचे थी त फ़ौरन ई जेको आहे शरबत जो गिलास भरियो माण्हू जेके उहे सोशल मीडिया तां वीडियो ॾिठा हूंदा त उनमें माण्हू शरबत पीअनि था ऐं